تلك الرسل فضلنا بعضهم على بعض منهم من كلم الله ورفع بعضهم درجات صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الحبيب الأمين الكريم اے بلبلان غنچے گلزار احمدی صلو علی محمد و آل محمدی درود شریف محبت سان گردی پڑھائیو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ وری پڑھائیو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ صلی اللہ علیہ وسلم معزز سامعین حاضرین ناظرین اللہ جل جلالہ عز برہانہ جابانہ مدینے جے شہنشاہ جا امتی و غلام ہی فقیر حقیر آہاں پیری پیارن دوستن بھلارن جے سامہو قرآن مجید ماں کچھ الفاظ کا وڈی آیت سگوری ن سورہ بقرہ 83 پارو شروعاتی الفاظ موگنہگار پڑھن جو شرف حاصل کیو اسا تمام سبنی گڈجی اللہ جے سنے کلام قرآن کریم جی تلاوت جی بدھن جی سعادت حاصل کئی ہے اللہ سائیں اسا تمام جی حاضری اسا تمام جو مسجد میں ویہن ویہی اللہ جو قرآن بدھن سمجھن سکھن ذہن میں ویہارن اے اللہ اسا تمام سبنی کے پہنجی کلامت عمل کرن جی توفیق نصیب فرمائے اسا جو نصیب ہے جو اوہاں جے علاقے میں اچن نصیب تھیو اوہاں جو دیدار بے اساں کے نصیب تھیو اساں ساں گڈ اساں جے جماعت جا اساں جے مرشدن جا خلیفہ اے اساں جے استادن جا استاد حضرت علامہ مولانا خلیفہ الحاج سائیں غلام مصطفیٰ بوزدار طاہری دامت برکاتہم العالیہ بے اساں ساں گڈ تشریف فرما آہن ان قریب اساں تمہاں جی نظرن جے اگیا ہوندا یا شفقت آہے محبت آہے اوہاں جے علاقے جے بہترین عالم اساں جے مہربان مشفق حضرت علامہ مولانا سائیں مفتی نذیر احمد طاہری دامت برکاتہم العالیہ جن جی محبت جو سبب بنیو جو اساں جی حاضری اساں کے ہتے اچن نصیب تھیو اللہ سائیں موگنہگار جی حاضری پنجی بارگاہ میں قبول منظور فرمائے اوہاں جکے دوست وندر شہر کھاں یا آسے پاسے کھاں بہراڑی کھاں اورے پرے کھاں ہلی آیا ہو اللہ سائیں اساں تمام سبنی جو اچن ویہن بدھن بدھائن پنجی بارگاہ میں قبول منظور فرمائے
दोस्ताना ने गिरामी, काफ़ी भेरा मो गुनहगार जी हाज़िरी लस जे सरज़मीन ते लगंदी आहे। कदें बेलो शहर, कदें उथल जे आस पास, कदें विंदर जो कुंड पासो। जेको हाल आहे पंहिंजे दोस्तन जी हाज़िरी भरे अवां खां दुआऊं वठंदा आहियूं। अल्लाह साईं अवां जे दिलनि में मदीने वारे जो इश्क नसीब फरमाए, मोहब्बत नसीब फरमाए। असां मुसलमान आहियूं, मुसलमाननि खे अल्लाह साईं वॾो शान अता कयो आहे। सुभान अल्लाह। मुसलमाननि जी वॾी इज़्ज़त आहे, मुसलमाननि जो वॾो मक़ाम आहे। इन जे करे जो मुसलमाननि खे मदीने जे मीर जी ग़ुलामी नसीब आहे। मुसलमाननि जो शान कंहिं ज़ात जे करे न, कबीले जे करे न, इलाइक़े जे करे न, कंहिं सरज़मीन ऐं सूबे जे करे न। मुसलमाननि जी इज़्ज़त आहे त मदीने जे मीर जे ग़ुलामीअ जे करे इज़्ज़त आहे। अल्लाह साईं उन दिलबर हबीब जी मोहब्बत ऐं इश्क असां तव्हांखे नसीब फरमाए। खुदा जा बानो, मदीने जे मीर जी मोहब्बत असुल दीन, असुल शरीयत ऐं शरीयत जो मक़सद मदीने जे मीर जी मोहब्बत आहे। अल्लामा इक़बाल पाकिस्तान जो वॾो शाइर थी गुज़रियो आहे। अव्हां बि ॿुधो हूंदो हुन जो नालो। उर्दूअ जे अंदरि इहा ई ॻाल्हि साईं सम्झाई आहे। जे अव्हां इजाज़त ॾियो त मां पढ़ां, पोइ वरी इंशा अल्लाह क़ुरान बि पढ़ंदासीं। अल्लामा इक़बाल जेका ॻाल्हि कई आहे त मदीने जे मीर जी मोहब्बत केतिरी ज़रूरी आहे, मुस्तफ़ा जो इश्क असांजे लाइ केतिरो लाज़मी आहे। से फरमायो मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। दीन जो पहिरियों पहिरियों ॾाको, पहिरियों पहिरियों तबको मदीने जे मीर जी मोहब्बत आहे, इश्क आहे। से फरमायो मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। अगर इसमें है कुछ खामी तो सब कुछ नामुकम्मल है। सुभान अल्लाह। सिर्फ अल्लामा इक़बाल जी ॻाल्हि न, कंहिं मौलवी जी ॻाल्हि न, कंहिं इल्म वारे जी ॻाल्हि न, पूरी काइनात में असां तव्हांजे नज़रनि जे अॻियां इज़्ज़त जे निगाहुनि सां जेका शइ ॾिसी वेंदी आहे उहो अल्लाह जो कलाम क़ुरान ऐं क़ुरान जी हर हिकु ॻाल्हि हक़ आहे। क़ुरान हक़ जो रस्तो ॿुधाईंदो आहे, सिधो रस्तो माण्हुनि खे ॿुधाईंदो आहे। ऐं क़ुरान कंहिं आम माण्हूअ जो कलाम न, आम इंसान जी ॻाल्हि न, क़ुरान ख़ुदि मुंहिंजे मालिक हक़ीक़ीअ जो कलाम आहे। टाइम जे अंदरि अवां जी हाज़िरी भरे, अवां खे ख़ुशि करे, अवां खां दुआऊं वठंदासीं। पोइ इंशा अल्लाह वरी सोमहणी जी निमाज़ गॾिजी पढ़ी उन खां बाद में वरी लंगर बि कंदासीं। क़ुरान जी ॻाल्हि, अहल सुन्नत व जमायत जो हर अक़ीदो अल्लाह जे क़ुरान मां। अल्लाह साईं फरमायो क़ुरान ही ख़ुदा जो किताब आहे, ही अल्लाह जो कलाम आहे। मुंहिंजो रब फरमाईंदो आहे हाज़ा किताबुना यंतिक़ु अलैकुम बिल हक़। ही किताब मां अल्लाह जो किताब आहे, मां रब्बुल आलमीन जो कलाम आहे। ऐं मुस्लमानो, ऐं ईमान वारो, ऐं 15वीं सदी जा मुस्लमानो,
अल्लाह ताला फरमायो ही कुरान मां रब जो किताब आहे अवां खे हक जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं कुरान करीम अल्लाह जो कलाम हर शइ खे अल्लाह जो कलाम बयान कंदो आहे। अल्लाह से फरमायो वला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन। दुनिया जी का भी साई शे कान है, दुनिया जी का भी सुकी शे ना है जेका कुरान करीम जे अंदर मौजूद न हुजे। तिबियान कुल्ल शै, ही कुरान हर शे के बयान कंदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो वमा मिन दाब्बतिन फिल अर्दि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। इन पूरी दुनिया जो जिक्र है, पूरी कायनात जो जिक्र, कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो जिक्र अल्लाह कुरान करीम जे अंदर बयान कयो आहे। मुझे रब फरमायो कि न पूरी दुनिया जो जिक्र कुरान करीम जे अंदर आहे। कुल्लुन फी किताबिम मुबीन, हर शे कुरान करीम जे अंदर आहे। ऐं इहो सागो ही कुरान तुझे मुझे दिल पर हबीब के पढ़ाइण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। मुझे रब पंहिंजे दिल पर हबीब के कुरान पाण पढ़ायो आहे। अल्लाह से फरमायो अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। मानू चवंदा आहिनि, दुनिया जाके मौलवी चवंदा आहिनि अबा मदीने वारे के कुरान जिब्राइल पढ़ायो आहे। नऊज़ु बिल्लाह, मुस्तफ़ा जो उस्ताद जिब्राइल आहे। ओ 15वीं सदी जा मुसलमानो, तुझे मुझे दिल पर हबीब जो उस्ताद जिब्राइल न है, मदीने वारे के पढ़ाइण वारो खुद खुदा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजे साईं के पढ़ाइण वारो केर आहे? थका त न आहियो न अथई? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे के पढ़ाइण वारो केर आहे? खुदा जी ज़ात आहे। बाक़ी जिते जिब्राइल जी ॻाल्हि आहे, जिब्राइल त मुस्तफ़ा जे पेरनि खे चुमी ॾियण वारो ग़ुलाम आहे। उथा जिब्रील आंदा अदब दे नाल लैंदा। जे समझो था तभी ॿुधाईंदो सां, जे नथा समझो या साईं नज़ीर जी ॿोली आहे, असांजे मुर्शिदनि जे मुर्शिद जी ॿोली आहे। आऊं त तव्हांखे ॿुधायां न। चओ सुभान अल्लाह। उथा जिब्रील आंदा अदब दे नाल लैंदा। अखेंदा हा मेरा साईं तेरी सूरत सुभान अल्लाह। जिब्राइल मदीने वारे जो उस्ताद न है, जिब्राइल मुस्तफ़ा जे दरबार में पढ़ाइण न सेखारण न। हज़रत जिब्राइल मुझे दिल पर हबीब जे दरबार में पाण पढ़ण ईंदो आहे, पाण सिखण ईंदो आहे, पाण समझण ईंदो आहे। अल्लाह जा बानो तुझे मुझे दिल पर हबीब के पढ़ाइण वारो ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। चो सुभान अल्लाह। हाणे असांजे नबीअ खे पढ़ायो अल्लाह, ऐं अल्लाह साईं फरमायो कुरान करीम जे अंदर हर शे जो ज़िक्र आहे। कुल्लुन फी किताबिम मुबीन, हर शे कुरान करीम जे अंदर आहे। पोइ तॾहिं त असां चवंदा आहियूं मदीने वारे खे हर शे जो इल्मु आहे। जो सुभान अल्लाह। जॾहिं हर शे जो ज़िक्र कुरान करीम जे अंदर आहे
ऐं वरी अल्लाह उहो साॻो ई क़ुरान मदीने वारे खे पाण पढ़ाए। पोइ असां तंहिंजे करे चवंदा आहियूं मदीने वारे खे रब हर शइ जो इल्म ॾेई छॾियो आहे। मुस्तफ़ा खे ख़ुदा काइनात जे ज़र्रे ज़र्रे जो इल्म ॾेई छॾियो आहे। अल्लाह रबानो मुंहिंजे दिलबर हबीब जो ज़िक्र, अल्लाह जे महबूब जो शान मुंहिंजे रब जे मुस्तफ़ा खे पाण पढ़ायो आहे। असां सुन्नन जो अक़ीदो आहे मदीने वारे खे रब हर इल्म ॾेई छॾियो आहे। मोबाइल में साईं वारनि इश्तिहार हलायो, मौज़ू ॾिनो अज़मत मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। अज़मत मुस्तफ़ा माना असांजो साईं सभिनी खां शान में मथे आहे। क़ुरान करीम मां जेके मूं अल्फाज़ पढ़िया उन्हनि अल्फाज़नि जे अंदरि दर्जन जी ॻाल्हि आहे, अज़मत जी ॻाल्हि आहे, इज़त जी ॻाल्हि आहे। अल्लाह से फरमायो तिलकर रुसुलु फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाह व रफ़अ बअदहुम दरजात। हर शइ जे अंदरि ख़ुदा दर्जा रखिया आहिनि, तबका रखिया आहिनि। अल्लाह रबानो मुस्लमाननि जे अंदरि दर्जा आहिनि, इंसाननि जे अंदरि दर्जा आहिनि। आम इंसाननि खां मुस्लमाननि जो दर्जो मथे आहे। अब आहे या न? असां मुस्लमाननि जो दर्जो वाणनि खां मथे आहे। ईअं न मुंहिंजा साईं, छो जो असां मुस्लमाननि खे मदीने वारे जो कलमो नसीब आहे। अल्लाह जो क़ुरान असांखे नसीब आहे। मदीने जे मीर जी ग़ुलामी नसीब मुस्लमाननि खे आहे। अल्लाह जी इबादत मुस्लमाननि खे नसीब आहे। मस्जिदुनि में अची करे रब जो ज़िक्र करणु मुस्लमाननि खे नसीब आहे। अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र करणु मुस्लमाननि खे नसीब आहे। मुस्लमाननि जो वॾो भाग आहे, मुस्लमाननि जो वॾो दर्जो आहे। वरी मुस्लमाननि जे अंदरि जी दर्जा आहिनि। क़ुरान जे हाफ़िज़ जो दर्जो आहे। अल्लाह करे जो अवां जा पुट भी कुरान जा हाफिज थियनि, मदीने जे मीर जे दीन जा आलिम थियनि। सुभान अल्लाह। भागल में भाग बस आ दुनिया में हाफिजन जो। सोनो भिटाई ॿुधो अथव? साईं फरमायो भली जायूं माहिरो संदियूं सालिहन महशर जे मैदान में तन खे ॾाज मिलन बाक़ी ॿियनि वेचारनि त ओजागाई अजाया कया। क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खे इज़तूं मिलंदियूं। मुंहिंजे दिलबर हबीब फरमायो नूरानी ताज पहराया वेंदा। माण्हू ॾिसी करे चवंदा यार हे त के नबी आहिनि, हे त के शहीद आहिनि, हे त के वली आहिनि। जवाब मिलंदो हे नबी बि न, वली बि न, शहीद बि न, हे उहे खुशनसीब ख़ुदा जा बाना आहिनि जन दुनिया में पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो। सुभान अल्लाह। हाफ़िज़ जो दर्जो आहे ऐं मदीने जे मीर जे दीन जे आलिम जो दर्जो आहे। आलिमन सां मोहब्बत कंदा आहियो, संगत दोस्ती रखंदा आहियो आलिमन सां। सुभान अल्लाह। अल्लाह ताला तोखे मूंखे आलिमन जी कुर्ब नसीब फरमाए, सोबत ऐं संगत नसीब फरमाए। ओ 15वीं सदी जा मुस्लमानो इन आलिमन जो क़दुरु कजो। मुंहिंजे दिलबर हबीब फरमायो ऐं मुंहिंजा उम्मतीयो मां मुस्तफ़ा जे दीन जा आलिम आम इंसाननि मां मदीने जे मीर जे सीने जा वार आहे। जो सुभान अल्लाह। खुदा इन्हनि जो कुर्ब नसीब फरमाए, इज़्ज़त ऐं अदब नसीब फरमाए। आलिमन जो दर्जो आहे ऐं वलीअ जो दर्जो आहे। विलायत जे अंदरि बि दर्जा आहिनि। साईं कुतुब जो दर्जो, गौस जो दर्जो, अबदाल जो दर्जो, गौसुल आलम जो दर्जो, गौसुल आज़म जो दर्जो। सभिनी नबियनि में दर्जो आहे त पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जो दर्जो आहे।
वरफा बादहुम दरजात मुझे रब फरमायो इहे दरजात मूं रब अता कया आहिनि इहे दर्जा रब रखिया आहिनि सभिनी नबियनि में सभिनी वलियनि जे अंदर पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जो दर्जो आ ओ दुनिया जे वलियनि में मुंहिंजो दस्तगीर आ बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा हे पीरनि जो पीर सुभान अल्लाह अल्लाह साईं तोखे मूंखे कूड़ खां बचाए अमर चयुस ऐ अब्दुल कादिर कूड़ न कॾहिं हणजा पाण वरी छा करियूं मोबाइल कंध ते आ जे फोन आई पुछे साईं किथे पहुतो अञा हूंदासीं कराची चेसी खारड़ीअ वारी चेक पोस्ट क्रॉस करे पिया अचूं अल्लाह तोखे मूंखे कूड़ खां बचाए चो आमीन अमर चयुस ऐ अब्दुल कादिर कूड़ न कॾहिं हणजा दुनिया ख़ातिर बातिल आॾो पेश न पुटड़ा पे जा ओ नज़र कर त तुंहिंजो नानो मदीने जो मीर आ नज़र कर त तुंहिंजो नानो मदीने जो मीर आ बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा हे पीरनि जो पीर वा पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जो दर्जो आ मुंहिंजे दिलबर महबूब जे सहाबा जो दर्जो आ सहाबा जे अंदर दर्जा रखिया आहिनि बदर वारनि जो दर्जो उहद वारनि जो दर्जो हुनैन वारनि जो दर्जो सभिनी सहाबनि जे अंदर 10 खुशनसीब उहे सहाबी जिन खे मदीने वारे दुनिया जे अंदर जन्नत जूं टिकेटूं ॾेई छॾियूं अशरे मुबशरा जिनके मदीने वारे दुनिया जे अंदर मुझे आका बुखारी शरीफ की रिवायत अबू बकर फिल जन्नह उमर फिल जन्नह उस्मान फिल जन्नह अली फिल जन्नह तलहा फिल जन्नह जुबैर फिल जन्नह 10 खुशनसीब सहाबा इकराम जा मुझे दिलबर हबीब नाला खणी करे ऐ मुझे साईं फरमायो ही जन्नती आहिल हे जन्नत जा मालिक आहिल ऐ सुन्नियो खुशनसीबी असां जी आ मदीने वारे जे अहल बेत के भी मनियो त मुस्तफा जे सहाबन के भी मनींदा आयो जो सुभान अल्लाह ऐ इन्ही 10 सहाबन जे अंदर खुलफाए राशिदीन जो दर्जो आ चो सुभान अल्लाह 4 मुझे दिलबर महबूब जा खलीफा वड्डा जेके रब वडो शान दिनो उन्हनि जो दर्जो आ चो सुभान अल्लाह अमी खुलफाए राशिदीन के मनींदा आयो न वाह वाह बधायो खुद रुतबो रब खुलफाए राशिदीन जो आ ओ वाह वाह बधायो खुद रुतबो रब खुलफाए राशिदीन जो आ तन सजणन जीता रीफ करे ही रात बिवींदी रात ढली महबूब मिठे जे प्यारन जी असां बोले लधी आ पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा हूं अबू बकर उमर उस्मान अली इन्हनि जो दर्जो आहे इन्हनि जो शान आहे इन्हनि जो रुतबो आहे इन चइनी ख़लीफ़नि जे अंदर वरी दर्जो आहे त असां आशिक़नि जो सरदार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दर्जो आहे चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा जा मान हो हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो दर्जो कहिड़ा सिद्दीक़ सुभान अल्लाह केरा सिद्दीक़ ओ जीअरे त जानिब सां गॾु हो पर हाणे बि शफ़क़त हूंदस अवे थकिजी पियायो सुभान अल्लाह चङो हथ मथे कयो जेके थकायो सुभान हाणे सुभान अल्लाह माशाअल्लाह होशियार थी वियो हाय केरा सिद्दीक़ जीअरे त जानिब सां गॾु हो पर हाणे बि शफ़क़त हूंदस
वफात खां पो मज़ार भरसा हजार रहमत होंदसे ओ कुराने ते कुर्ब थी गा ये किस्मत जो फेर आ मगर यार मुझे गंज में सुतल दिस्त केरवा सोने सिद्दीक जो दर्जो आहे मुझे दिल पर हबीब फरमायो बदल अंबिया खुदा जे नबियन का बाद में इंसान जे अंदर बशरियत जे अंदर दर्जो आ तो सोने सिद्दीक जो दर्जो आहे वरी सोने सिद्दीक जे दर्जे का मथे अल्लाह जे नबियन जो दर्जो आ नबियन जे अंदर दर्जा आहिन आम नबियन जे अंदर रसूलन जो दर्जो आ और उलुल अज़म नबियन जो दर्जो आ जन के खुदा किताब दिना जन के खुदा शरीयत सा नवाज़ियो जन के अल्लाह सहीफ़न सां नवाज़ियो जंहिंखे रसूल सां तव्हां चवंदा आहियो उन्हनि जो दर्जो आहे जिते सभु दर्जा जिते सभु तबका जिते सभु शान इंतिहा ते पुॼंदा आहिनि सभिनी खां मथे दर्जो मदीने वारे जो आहे सुभान अल्लाह खुदा जा सब नबी भला असां सुन्नी सभिनी नबियन के मञींदा आहियूं कंहिंजी गुस्ताखी कोन कंदा आहियूं कंहिंजे शान में घटि वधि कोन ॻाल्हाईंदा आहियूं नबियन के भी मञींदा आहियूं उन्हनि जे मोजिज़नि खे बि मञींदा आहियूं ख़ुदा उन नबियन खे जेको पावर ॾिनो उन पावर खे बि मञींदा आहियूं उन्हनि जे ॾिनल ताक़त खे बि मञींदा आहियूं उन्हनि जे मोजिज़नि किताबनि खे बि मञींदा आहियूं छो त ख़ुदा जे किताब असांखे नबियन जी इज़त सेखारी आहे अल्लाह से फरमाईंदो ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिर रुसुलिहि वक़ालू समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर मञींदा सभिनी नबियन खे आहियूं के मोजिज़ा सभिनी नबियन जा मञींदा आहियूं उन्हनि जे अज़मत खे बि मञींदा आहियूं पर गुण मदीने वारे जा ॻाईंदा आहियूं छो है सारे नबियों के ओहदे बड़े हैं लेकिन आका का मन सब जुदा है सारे नबियों के ओहदे बड़े हैं लेकिन आका का मन सब जुदा है वो इमाम सफ़े अंबिया है उनका रुतबा बड़ों से बड़ा है उन दिल पर हबीब जे अज़मत जहिड़ी अज़मत कंहिंजी आहे कान उन जे ज़िक्र जहिड़ो ज़िक्र कंहिंजो आहे कोन उन जे शान जहिड़ो शान कंहिंजो आहे कोन ओ मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोन आ जे न थई पक भला पेश कर थींदो मदीने वारे जहिड़ो केरु थींदो सुभान अल्लाह साईं मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोन आ जे न थई पक भला पेश कर खुदा जा सब नबी शान वारा पर ही नबियन जो नबी आहे साईं की 1.25 लख नबियन जो सरताज आ माण्यो महबूब जीअं कहे न मेरा जवा ओ कंहिंजे चेहरे मुबारक जी तारीफ़ में आल थी वदुहा पेश कर साईं कंहिंजे चेहरे मुबारक जी तारीफ़ में आल थी वदुहा पेश कर सभी नबियन का मथे दर्जो मदीने वारे जो मथे अजमत मुझे दिल पर हबीब जी आहे अल्लाह खदा बानो उ नबी आगिल ए नबियन जो नबी आहे ओ रसूल आगिल असा जो साईं रसूलन जो रसूल आहे खल्क से औलिया से रसूल सुभान अल्लाह मखलूक का खुदा जा नबी रसूल
खल्क से औलिया, औलिया से रसूल और रसूलों से बाला हमारा नबी, और रसूलों से बाला हमारा नबी, सबसे आला आला सुभान अल्लाह। खुदा जाबान हो जंग जो मैदान, सुभान अल्लाह, जंग जो मैदान। सहाबा इकराम मुझे दिल बर हबीब जे फरमान ते काफरन सा जंग लड़ी रहा आहिन। जंग लड़दे सुबह जे टाइम खां वठी मंझंदि जो टाइम थी वियो आहे, गर्मीअ जी मौसम आहे। अल्लाह रबानो इंसान जी बशरी तकाज़ा आहे, उञ लॻंदी आहे। मुंहिंजे दिल पर हबीब जे ग़ुलामन आशिकन सहाबन खे उञ लॻी आहे, उहे मुंहिंजे दिल पर महबूब जे दरबार में आया। अल्लाह रबानो ओ 15वीं सदी जा मुसलमानो, मुसलमाननि जे अंदर को कहिड़ो ज़हन रखंदो आहे, को कहिड़ी सोच रखंदो आहे। मां कुर्बान पंहिंजे दिल पर महबूब जे सहाबा इकराम था, मुझे महबूब जे सहाबन जो ही अकीदो हो, ही नजरियो हो। उन्हनि खे पाणीअ जी तलब थी, ज़रूरत थी पाणीअ जी, उञ लॻी आहे। ऐं पाणी वठण जे लाइ मदीने वारे जे दरबार में हाज़िर। साहबन ॾिठो जंग जो मैदान आहे, हे आसे पासे खां न को चश्मो आहे, न को पाणीअ जो खूह आहे, न का नहर आहे, कुछ भी न है। पर उन्हनि जो अकीदो नज़रियो हो आहे हिते कुछ भी न। मदीने वारे जी दरबार में वेंदासीं त मदीने वारो पाणी पीआरींदो। शौक़ मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ायो, चो सल्लल्लाहु रसूलल्लाह वसल्लम अलैहि। पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि। इन अकीदे, इन नजरिए सां सलात पढ़जे त मदीने वारा असांजी सलात ॿुधंदा आहिनि। सलात अहले मोहब्बती अस्माउहुम व आरिफुहुम। मुझे दिल पर हबीब फरमा जॾहिं मोहब्बत वारा ग़ुलाम आशिक मां मदीने जे मीर जे मथां जितां दुरूद पढ़ंदा आहिनि, मां मदीने वारो ॿुधंदो बि आहियां, उन्हनि खे सुञाणंदो बि आहियां। जॾहिं पढ़ूं था दुरूद सजण ते, पाण दुरूद ॿुधनि था। हाय जॾहिं पढ़ूं था दुरूद सजण ते, पाण दुरूद ॿुधनि था। रोज़े अतहर पाक मंझारा जल्द जवाब ॾियनि था। रोज़े अतहर पाक मंझारा जल्द जवाब ॾियनि था। छो न चवां मां मुंहिंजो साॻी ज़िंदग आहे ज़रूर नबी साईं नूरवा, नबी साईं नूरवा, चओ नबी साईं नूरवा। सुभान अल्लाह। सहाबन जो अकीदो, मुझे दिल पर महबूब जे आशिकन जो अकीदो, पानी बेहंदा किथा नजर को नथो अचे। मदीने जे मीर जे दरबार में वेंदासीं, मदीने जे मीर जी दरबार तां केर भी खाली को न मोटंदो आहे। सवाली ईंदा घण त झोलियूं पंहिंजूं भरे वेंदा आहिनि। उन्हनि सहाबन जो अकीदो हो, मुस्तफ़ा जे दरबार में वेंदासीं त उञ लही वेंदी, पानी मिली वेंदो। आया मुझे दिल पर महबूब जे दरबार में, या रसूल अल्लाह सुबह खां वठी करे इन टाइम ताईं अवां जे नाले ते जंग पिया लड़ूं, काफ़रनि सां मुक़ाबिलो करे रहिया आहियो। या रसूल अल्लाह उञ लॻी आहे, पाणीअ जी ज़रूरत आहे, पाणी असांखे किथां न किथां पीआरियो। मुंहिंजे दिल पर हबीब ईअं कोन फरमा सहाबियो ऐं तव्हां सां गॾु आहियां, जंग जे मैदान में तव्हां सां गॾु बीठो आहियां, अव्हां खे पाणी किथां पीआरियां। मूं वटि न हिते खूह आहे, न नलको आहे, न चश्मो आहे, न नहर आहे, किथां पीआरियां। मुंहिंजे दिल पर हबीब ईअं कोन फरमायो।
मदीने जे मीर फरमा सहाबियो मां मुस्तफा करीम के प्यालो खणी दियो प्यालो मदीने वारे के खणी दिनो वियो मुझे दिलबर हबीब उन प्याले जे अंदर पंजा 5 आंगुरियों बोड़ियो ऐ मुझे साईं फरमायो ओ सहाबियो ओ उन्यारो अचो हितो पानी पींदा वञो हिकड़ो आयो पानी पी ढो करे वियो बियो अची करे पानी पी ढो करे वियो पींदा व्या पींदा व्या पींदा व्या किन चयो 70 हा किन चयो 700 हा सभिनी पी ढो कयो मुझे दिलबर हबीब जे हथड़न प्यालन वारो पानी खुटो नाहे सुभान अल्लाह कुदरती उन प्याले मां मदीने वारा यदुल्लाह वारन हथड़न सां जॾहिं न पंहिंजनि सहाबन खे इहो पाणी पियारंदा हूंदा वो केॾो न भलो मंज़र हूंदो केॾो न अजीब मंज़र हूंदो वो जन ॾिठो उहो मंज़र उन्हनि खे मुबारकूं देखने वालों ने देखा है वो भी मंजर आंखों से 70 पीने वाले हैं जी 2 जग पीने वाले हैं एक पिलाने वाला है 70 पीने वाले हैं जी 70 पीने वाले हैं जी एक पिलाने वाला है कोई नहीं अब कोई नहीं है जैसा कमली वाला है सुभान अल्लाह सुभान अल्लाह अजमत में मथे शान में मथे रफ़ात में मथे मकाम में मथे अल्लाह रबानो अर्द कयो सभिनी नबियन के मनींदा आयो उन जे मौजज़न के भी मनींदा आयो एकड़ो नबी जंहिंजो नालो हज़रत ईसा अलैहिस्सलाम अमा असां आलिमन खां ॿुधो आहे नालो मशहूर खुदा जो नबी आहे उन जे लाइ आशिकन शेर भी चयो ईसा के मौजज़ा ने कई मुर्दे जिया दिए हैं मेरे आका के मौजज़ों ने कई ईसा बना दिए हैं मिट्टी जो पखी ठाहे हथ ते रखी करे उन्हनि खे फूक ॾींदो आहे उहे पखी उहे जानवर उहे परिंदा जाईअ जा पखी बणिजी करे उॾामी हलिया वेंदा आहिनि हीअ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजज़ो आहे ख़ुदा सोने ईसा खे इहो पावर ॾिनो हो इहो शान ॾिनो हो ऐं उन शान में हिकिड़ो शान ही भी आहे जंहिंखे अल्लाह जे क़ुरान बयान कयो हज़रत ईसा कॾहिं कॾहिं पंहिंजे क़ौम वारनि जे अॻियां बीही करे पंहिंजे क़ौम वारनि खे चवंदो आहे ओ नब्बेउकुम मा तअकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम हज़रत ईसा पंहिंजे क़ौम वारनि उम्मतन खे ॿुधाईंदो आहे ओ मुंहिंजा उम्मती मुंहिंजा ग़ुलामो क़ौम वारो अवां हींअर मुंहिंजे अॻियां वेठा आहियो मुंहिंजी कचहरी में वेठा आहियो मुंहिंजे मजलिस में वेठा आहियो अवां जेॾी महिल घर हुयव घर मां अवां जेको कुझु खाई आया आहियो जेको घर में छॾे आया आहियो दाल खाई आया आहियो साग खाई आया आहियो गोश्त खाई आया आहियो मुर्गी खाई आया आहियो जो कुझु खाई पी आया आहियो मां हज़रत ईसा खे अवां जे घर जे अंदर खाइण पीअण वारे माहौल जी ख़बर आहे जो सुभान अल्लाह खुदा जा बान हो ये हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे उम्मतन जे अहवाल जी ख़बर आहे असां कहिड़ो नज़रियो रखूं असां पंहिंजे साईं जे शान जे अंदर कहिड़ी सोच रखूं त मदीने वारे खे उम्मत जे अहवाल जी ख़बर सुभान अल्लाह खुदा जा बान हो अल्लाह तबारक व तआला शाल सभिनी के हज नसीब फरमाए हज जी मौसम आहे दुआ करियो ही जेका न मुसीबत आहे कोरोना ऐं असांजी हुकूमत जे लाइ रोना या मुसीबत टरे
मुसलमाननि जे लाइ इबादत जे लाइ आसानियूं थियनि त अल्लाह जे महबूब जा आशिक इन मुबारक सफ़र खे वञी नसीब थे उहा मुबारक सफ़र सभिनी खे ख़ुदा जा बानो मक्कतुल मुकर्रमा शहर जो दीदार नसीब थे मुंहिंजे दिलबर महबूब जे पाक गुंबद खज़रा जो दीदार नसीब थे चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज जी मौसम अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जो वॾो मक़ाम वॾी इज़त मुसलमाननि खे वॾो शान पंहिंजे दिलबर महबूब जे सदके मुसलमाननि खे ख़ुदा नवाज़ियो आहे। हज जी मौसम आहे ओ अॻ में हाणे त साईं हवाई जहाज़ सहूलतूं पर अॻ में पंध वेंदा हुआ बहरी जहाज़ बि कोन हा पंध वेंदा हुआ। हिकिड़ो काफ़िलो हज जे लाइ तयारु थियो कंहिं इलाइक़े मां कंहिं ॻोठ मां कंहिं ख़िते मां तयारु थी करे पंहिंजे ॻोठ खां निकिरी ॾींहं जो सॼो ॾींहुं पंध करे राति जो टाइम थी वियो हिकिड़े जॻह ते लॾो लाहे आराम करण जे इरादे सां तरसी पिया। राति गुज़रे सुबुह जे टाइम ते जेॾी महिल सिज उभरंदो असां पोइ अॻिते सफ़र जारी रखंदासीं। उन काफ़िले जे अंदरि ख़ुदा जो हिकिड़ो बानो हो जंहिंजो नालो हो रब्बी। उन जे दोस्तनि जो लॾो लाथो ही रब्बी कंहिं ख़्याल सां पंहिंजे दोस्तनि खां पासे ते निकिरी आयो। पासे ते निकिरी अची जो निहारे अजीब मंज़र आहे अजीब नज़ारो आहे। हिकु औरत ख़ातून आहे जेका औरत हिकु मुर्दार जानवर मां गोश्त कटे रही आहे। हिन खे परेशानी थी ही मुर्दार जानवर आहे ही औरत केरु आहे जेको इन हराम जानवर मां गोश्त कटे रही आहे। क़रीब आयो वेझो आयो ॻाल्हाए ओ अम्मा केरु आहे ही त हराम जानवर इन मां गोश्त कटे रही आहे। उन ख़ातून ॻाल्हायो औरत ॻाल्हायो ओ अब्बा मूंखां क़रीब न अचिजांइ परे थी मां हिकु परदेदार औरत आहियां मदीने जे मीर जे ख़ानदान मां मुस्तफ़ा जे अहल बेत मां सैयद आहियां अहल बेत आहियां मां ग़रीब आहियां मुंहिंजा बच्चा घर आहिनि असांजो ग़रीबी हाल आहे मिसकीनी हाल आहे एतिरो नाहे पंहिंजे बच्चनि खे पचाए खारायां। मां पंहिंजे बच्चनि जे लाइ हराम गोश्त त पसंदि कोन कयो आहे पसंदि कयो आहे पर हिन ॻाल्हि खे पसंदि कोन कयो मुंहिंजा बच्चा वञी शहर जे अंदरि माण्हुनि जे अॻियां हथ टंगीनि पिननि ही असांखे पसंदि न आहे। असां मुस्तफ़ा जे अहल बेत जे ख़ानदान मां आहियूं। अल्लाह रबानो रब्बी इहा ॻाल्हि ॿुधी रब्बीअ जे रूह में रहम अहल बेत एॾी ग़ुरबत अहिड़ो हाल रब्बी हज जे लाइ जेके पैसा तयारु कया हा सफ़र जे लाइ समर जेको पाण सां गॾु खयो ओहो उतां जी थैली खणी अची उन ख़ातून जे हवाले अम्मा असां हज जे लाइ तयारु आहियूं काफ़िलो मूंसां गॾु आहे दोस्त ॻोठ जा गॾु आहिनि ऐं ही पैसा पंहिंजे हज जे लाइ तयारु करे मूं रखिया हा। ओ अम्मा अम्मा जो इहो ग़रीबी हाल ॾिसी करे मुंहिंजे दिलि जे अंदरि रहम आयो। अम्मा ही तुंहिंजे हवाले मुस्तफ़ा जी अहल बेत आहीं सैयद आहीं ख़ुदा नसीब कंदो त वरी ज़िंदगी में हज कंदा रहंदासीं। रब्बी उन जे हवाले करे वापसि मोटी राति गुज़री वई हिन जे दोस्तनि सुबुह जो सामान खयो हू हज जे लाइ रब्बी बाहूं ॿधी इजाज़त पियो वठे अब्बा मूंखे इजाज़त ॾियो मां हज ते हली नथो सघां मूंखे इजाज़त ॾियो त मां वापसि ॻोठ वञा। ओ रब्बी छा थी वियो तोखे तूं त हज जे लाइ तयारु थियो है। रब्बी चयो इहा ॻाल्हि राज़ आहे राज़ खे राज़ में रहण ॾियो। अबा के राज़ न ॿुधाए बाबे आहिनि न साईं सुभान अल्लाह ए हिन के ई राज़ निराले राज़ खे राज़ में रहण ॾियो बस मूंखे इजाज़त ॾियो ख़ुदा अव्हां खे हज नसीब करे वञो अव्हां हज करे अचो। ही विया हज करे जेॾी महिल हज जी मौसम ख़तम थी वई वरी हाजिन जी मोट जो टाइम थी वियो। दिलि में ख़्यालु आयो मुंहिंजा यार बि मोटंदा हूंदा मुंहिंजा दोस्त हज करे मोटंदा हूंदा ऐं छो न वञी उन्हनि जे रस्ते ते बीही उन्हनि जो इस्तक़बाल करियां अचनि त उन्हनि खे भाकुर पारायां मुबारकूं उन्हनि खे ॾियां। रब्बी इस्तक़बाल करे अचां
अचानक जो निगारे हिन जे दोस्तन जो काफ़िर अची रहियो आहे। रब्बी अॻिते वधियो, उन्हनि खे भाकुर पाए, उन्हनि खे मुबारकूं ॾे। अब्बा तोखे मुबारकूं, तूं हज करे आयो आहीं। अब्बा फिलाना तोखे मुबारकूं, तूं हज करे आयो। रब्बी हुननि खे मुबारकूं ॾे, हू वरी हज जूं मुबारकूं रब्बीअ खे ॾियनि। ऐं रब्बी तोखे बि मुबारक हुजे हज जी। रब्बी चयो मूंखे कहिड़ियूं मुबारकूं पिया ॾियो, हज अमी करे आया आहियो, हाजी अमी आहियो। आऊं त घर वापसि मोटी हले वियोसि। हुननि चयो यार तूं कहिड़ियूं ख़बरूं थो करी, तूं बि त असां सां हज ते गॾु हुए। रब्बी परेशान, ही कहिड़ी ॻाल्हि पिया कनि। हिकिड़ो दोस्त दलील जे तौर ते चवे जे अबा तूं त असां सां गॾु हुए, तवाफ़ में मूंसां गॾु हुए, को चवे ज़मज़म जे खूह ते मूंसां गॾु हुए, को चवे त अरफात जे मैदान में मूंसां गॾु हुए, को कहिड़ी ॻाल्हि करे। रब्बी अञा परेशान। बहरहाल दोस्तनि सां मिली घर मोटी आयो, रात थी वई, रब्बी बिस्तरे ते आयो, अख लगी वई, मुझे दिल पर महबूब जे वदो खावारे चेहरे जो दीदार नसीब थियो। सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हो, मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह। सुनो भिटाई फरमायो, गंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक, उन्हनि जे हो ताक राणो रीझी आयो। रब्बी जे तॾे ते मेहरबानी थी वई, मदीने वारा आया, दीदार नसीब थियो। मुंहिंजे आका फरमायो ओ रब्बी आउं इन जे करे आयो आहियां जेका ॻाल्हि तोसां तुंहिंजे दोस्तनि कई उहा ॻाल्हि तोखे सम्झ में न आई, मां मदीने वारो समझाइण आयो। सोना अजीब ख़बरूं पिया कनि। आऊं त हज ते कोन वियो हुउसि, हू मूंखे हाजी पिया कोठीनि। मुंहिंजे आका फरमायो हाओ ओ रब्बी, जॾहिं न तूं हज जा पैसा मां मुस्तफ़ा जे अहल बैत औरत खे ॾिनई, अल्लाह तबारक व तआला के तुंहिंजो इहो कमु एतिरो वणियो, मुंहिंजे रब खे एतिरो तुंहिंजो इहो ख़ैर पसंदि आयो, अल्लाह ताला तुंहिंजी सूरत में हिकिड़ो फ़रिश्तो पैदा कयो जेको तुंहिंजे दोस्तनि जे काफ़िले सां गॾु हो। जिते जिते तुंहिंजा दोस्त पिया घुमल, उते उते उहो फ़रिश्तो तुंहिंजी सूरत में उन्हनि सां गॾु पियो हले। अल्लाह ॾाबानो मुंहिंजे दिलबर हबीब फरमा, इन जे करे तुंहिंजा दोस्त तोखे मुबारकूं पिया ॾियनि। ओ रब्बी, अञा मज़े जी ॻाल्हि ही आहे जो अल्लाह हिन साल जेके हज ते आया, अल्लाह तुंहिंजे इन अमल जे करे सभिनी हाजिन जा हज क़बूल कया। सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जे महबूब जी अज़मत, महबूब जो शान मथे ऐं महबूब जो इश्क खुदा खां घुरऊं, मोहब्बत घुरऊं। मौला पैसो दे, कारोबार दे, पुट दे, दुनिया दे, या अल्लाह मदीने वारे जो इश्क जरूर ॾिजां। सुभान अल्लाह। इहा शइ ज़रूरी आहे। हो साईं इहो इश्क मिले किथां, इहा मोहब्बत मिले किथां? सोने भिटाई समझायो त इहो सौदो विंदर शहर जे अंदर न, कराची शहर जे अंदर कंहिं दुकान तां न, इहो सौदो अल्लाह जे महबूब जे आशिकनि जे दरवाज़े तां। कल्ब वयो थई कटजी, अच कलई दारन वट, साबण हणंदई सथरो, कीन घुरंदई घट, अची वेह तनी वट, जेके मिलाइनी मोहम्मद करीम सां। सुभान अल्लाह। कोई खुदा जा कामिल वली आहिनि, अल्लाह जा लखे वली। असां सभिनी खे मञूं 15वीं सदी जे अंदर हिकिड़ो वली जंहिंखे दुनिया सजन साईं पई चवे। प्यार पीरी पंज तन जो सिखारे,
हुब सोहणे दस्तगीर जियारे प्यारे पीरी पंज तन जो सिखारे हुब सोहणे दस्तगीर जियारे पे जीवी दई पो सारी खबर आगे साई मोहजो पहरो नंबर वयो सुहिणो सजन साई पीर मिली केड़ा गुण गायूं भलायूं तबायूं केड़ा गुण गायूं भलायूं तबायूं हिन दजाली दौर अंदर आगे साई मोहजो पहरो नंबर वयो सुहिणो सजन साई पीर मिली सजन साईं जी गाल छो पिया कयूं छो अज लखे अब्बा ऐं लखे अमड़ियूं हथ खणी दुआ क्यों घुरन मौला सजन साईं के खिदरी हयाती दे जंहिं असांखे असांजा नौजवान पुट सुधारे ॾिना ओ वाह वाह फैज़ फ़कीर पुरी तुझो हैरान अकुल आहर कहिंजो आंदा सजन साईं तो सुधारा मुंहिंजा रहबर कामिल कुर्ब वारा मूं बेवड़े जी किने कोझड़े जी लहसार सुहिणो अल्लाह ताला मुझे कामिल मुर्शिद के खिदरी हयाती नसीब फरमाए अल्लाह साईं उन्हनि जे सीने मां मदीने वारे जो फैज़ हासिल करण जी तौफीक नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला मुगनागार जी हाज़री पंहिंजे बारगाह में कबूल मंजूर फरमाए अगर हो हयाती मिलेंगे सदा अगर मौत आया तो हाफिज खुदा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू व मग़फ़िरतुहू अजरन अज़ीमा खुदा बख्श रहमतुल्लाह अलैह ऐं उन जी घरवारी जे बख्शिश जे लाइ ऐं पूरी जमायत जे लाइ इंशा अल्लाह दुआऊं थींदियूं हींअर सलात व सलाम सनियातिल वादाई वजब शुक्रू अलैना वजब शुक्रू अलैना मादालिल्लाहि दाई या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यदी या हबीब अल्लाह शरीफ कंद बार कुलोला शरीफ पढ़ो जन दोस्तन जे ला मगफिरत की दुआ करनी है दुआ करे कंदा कुलो अल्लाह व अल्लाह समद लम यलिद व लम यूलद कुलो अल्लाह व अल्लाह समद कुलो अल्लाह व अल्लाह समद लम यलिद व लम यूलद जो कुछ पढ़ो है ना जे हवाले के अल्लाह व आमीन कबूल कर अल्लाहुम्मा बल्लिग मा करना जल मोहम्मद मुस्तफा
अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाले खुलफाए राशिदीन अहल बैत किराम अज़वाज मुतहरात बनाते रसूल आले रसूल जमी अम्बिया जमी शुहदा जमी औलिया जमी सहाबा साहबियात ताबईन ताबिया तब ताबीन तब ताबिया जमी मशाइख सरवर्दी चिश्ती कादरी खुसूसन मशाइख नक्शबंद ख्वाजा खाजगान बाउद्दीन नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह ख्वाजा खाजगान ख्वाजा बाउद्दीन मक्सदबंदी रहमतुल्लाह अलैह ख्वाजा खाजगान आज दोस्त मोहम्मद कंधारी मोहम्मद उस्मान दामानी ख्वाजा सिराजुद्दीन ख्वाजा फजल अली कुरैशी मोहम्मद अब्दुल गफ्फार रहमतपुरी जान ख्वाजा ख्वाजगान मुर्शिदी व मुरब्बी सोना सही रहमतुल्लाह अलैह महबूबी व मरहूबी जनाब वालिद मोहतरम बाबा सही वालिदा मोहतरम हाज़ुर जमात अबाणा ॾाॾाणा नानाणा या अल्लाह जेके असांजा अज़ीज़ अक़रबा दुनिया खे छॾे विया आहिनि सभिनी जे रूह खे ख़तम शरीफ़ सवाब बख़्शूं था या अल्लाह असांजे मरूमनि जे मथां रहम ऐं करम फरमा या अल्लाह उन जा दर्जात बुलंद बाला फरमा उनजे क़ब्रनि खे मुनवर फरमा रोशन फरमा जन्नत जो बग़ीचो बना मुस्तफ़ा अलैहिस्सलाम सां पाड़ो नसीब फरमा पंहिंजे जवार ऐं रहमत में रख इलाहुल आलमीन तुंहिंजे महबूब जी महफ़िल मीलाद जे सदके असां सभु जूं मुश्किलातूं सहल ऐं आसान फरमा नेक इरादा असांजा मक़बूल मंज़ूर फरमा असांजे हलाल रिज़्क़ में रोज़ी में बेपायान बरकतूं अता फरमा या अल्लाह असां सभिनी खे पको सचो निमाज़ी बना मुजाहिद बना गाज़ी बना ज़ाकिर बना शाकिर बना हुज़ूर करम नसीब फरमा इलाहुल आलमीन असांखे पंहिंजी मोहबत अता फरमा मदीने वारे साईं जी पकी सची मोहबत अता फरमा तमाम औलिया अज़ाम जी मोहबत अता फरमा पंहिंजे मुर्शिद कामिल सजण साईं जी पकी सची मोहबत अता फरमा इलाहुल आलमीन असांखे बुरनि बीमारनि खां बलाउनि खां मुसीबतुनि खां महफ़ूज़ रख इलाहुल आलमीन कोरोना जो वायरस सरी वियो आहे इन खां असांखे महफ़ूज़ रख या इलाहुल आलमीन लॉकडाउन खां असांखे महफ़ूज़ रख या इलाहुल आलमीन असांजूं बाज़ारूं खुलियूं रहनि रौनकूं बहाल रहनि असांजूं मस्जिदूं मदरसा खुलिया रहनि इलाहुल आलमीन मक्को शरीफ़ खुलियल रहे जिते लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जा आवाज़ गूंजदा रहनि या इलाहुल आलमीन मदीने अतहर में अस्सलातु वस्सलाम अलैक या सैयदी या रसूलल्लाह जा आवाज़ गूंजदा रहनि या इलाहुल आलमीन पंहिंजे मदीने वारे साईं जे सदके असांजे मथां रहम ऐं करम फरमा या अल्लाह असांजे गुनाहनि जी शाम जे करे अज़ाब ऐं मुसीबतूं अचनि थियूं या अल्लाह असांखे महफ़ूज़ फरमा इलाहुल आलमीन जन दोस्तनि जी महफ़िल मल्हाई आहे असांजे प्यारे मुर्श साहिब नज़ीर अहमद साहिब खे इन जे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा साईं जा नेक इरादा मक़बूल मंज़ूर फरमा जन साईं सां हिन कार ख़ैर में हिन महफ़िल किराम में दामे दर में सुखने ताउन कयो आहे लंगर जी सूरत में या अल्लाह सभिनी खे बेपायान रोज़ी अता फरमा ख़ज़ाने ग़ैब मां रोज़ी अता फरमा या अल्लाह ॿिन्ही जहान में असां सभु जो ईमान सां बेड़ो पार फरमा दिखा दे मेरे मौला मदीना की ऐसी बस्ती है जहाँ दिन रात मेरे मौला तेरी रहमत बरसती है खुदा करे कि मदीने को जाएं हम सब खाके दरे पाका सुरमा लगाएं हम सब क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन माशाअल्लाह जज़ाकल्लाह सभिनी दोस्तनि खे अॼु की महफ़िल जूं लख लख मुबारकूं ख़ुशूसन साईं नज़ीर अहमद साहिब खे मुबारक